जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां पंहिंजी एप्लीकेशन खे जेके मोबाइल में एप्लीकेशन्स आहिनि उन्हनि खे असां अपडेट कयूं त उहो कीअं कजे इहो तव्हांखे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं। हिन वीडियो में तव्हांखे सभु एप्लीकेशन्स गॾु बि अपडेट करे सघो था। हिन वीडियो में ॾिसण खां पोइ तव्हां उन्हनि खे गॾु में बि अपडेट करे सघो था ऐं उन खां अलावा तव्हां जंहिंखे चाहियो सिर्फ़ु उनखे बि अपडेट करे सघो था हिकिड़ी खे। ठीकु आहे, त उनजे लाइ तव्हां अचो हिते पंहिंजे प्ले स्टोर में। ठीकु आहे, हीअ तव्हांजो प्ले स्टोर आहे। नेट मथां खुलियल हुजे मोबाइल जी, उन खां पोइ तव्हांखे असां ॾसींदा हलूं। हीअ ॾिसो पंहिंजो लोगो आहे, जीमेल आई डी जेका हिन में लॉगिन थियल हूंदी प्ले स्टोर में, उनजे लोगे ते मथे क्लिक कयो। जीअं ई तव्हां हिते क्लिक कयो आहे हाणे तव्हांखे माई एप्स एंड गेम्स जेको लिखियलु आहे हिन ते करिणो आहे क्लिक। ॾिसो तव्हां जीअं हिन ते क्लिक कयो आहे उन खां पोइ ॾिसो हे लिखियलु आहे अपडेट ऑल। ठीकु आहे, तव्हां जीअं ई हीअ जेको अपडेट ऑल आहे जीअं ई तव्हां हिन ते क्लिक कंदव त हीअ जेके आहिनि सभु अपडेट थियण लॻंदी। हीअ ॾिसो न, हीअ सभु अपडेट थींदियूं, पर उन सां तव्हांजी जेका मोबाइल में MB हूंदी उहा पूरी थी वेंदी। छाहे जो ही खोड़ सारियूं एप्लीकेशन्स आहिनि, हिननि जी MB ॾिसो तव्हां, कंहिंजी 6, कंहिंजी 29, कंहिंजी 17, कंहिंजी 9, मतिलबु ईअं आहे जेका बि MB तव्हांजी इहा मतिलबु 2000 ताईं MB पहुची सघे थी। जेकॾहिं तव्हांजी मोबाइल में 2000 MB जो पैकेज थियलु हूंदो त उहो तव्हांजो पूरो थी वेंदो हिन में। ठीकु आहे, हिन मथे खे तव्हां जेको अपडेट ऑल जेको लिखियलु आहे हिन ते तव्हां हणंदव सभु थींदियूं। ठीकु आहे, उन खां पोइ जेकॾहिं तव्हां चाहियो त हिकु हिकु कयूं अपडेट त हीअं तव्हां हिनखे हणंदव गूगल क्रोम जेको आहे इहो माना इहो अकेलो थींदो अपडेट हिन में। ठीकु आहे, वरी हिनखे छॾे तव्हां हिनखे कंदव त इहे थींदो हीअं अहिड़ी तरह सां तव्हांखे हिन मां हिकु हिकु बि तव्हां अपडेट करे सघो था। ठीकु आहे, त वरी तव्हांखे ॾिसूं हे मथे हीअ ॾिसो इंस्टॉल्ड जेको लिखियलु आहे हिन ते क्लिक कयो असां त हिते माना ॿुधाए थो ऑन दिस डिवाइस, माना हिन डिवाइस में हिन मोबाइल में केतिरियूं तव्हां जेको आहे सो एप्लीकेशन खे इंस्टॉल करे रखियो आहे। ठीकु आहे, त मथे हीअ ॾिसो पहिरीं हीअ जेका आहे हीअ ओपन लिखियलु आहे, इहा अपडेट बि थियलु आहे, इहा इंस्टॉल आहे। हिन खां पोइ हेठि जेका अपडेट ते घुरे थी पई आहे उन खां पोइ वरी 2 अपडेट थियल आहिनि। त अहिड़े हिसाब सां इहे जेके आहिनि असांजे मोबाइल में माना इंस्टॉल थियल आहिनि। वरी हिकिड़ो बैग खाली करे ॾिसूं तव्हांखे। पंहिंजो साॻी हंधि अचूं, हीअ ॾिसो इहो हिते अची वियो। हिन में ॾिसूं छा आहे, पंहिंजो हिन लाइब्रेरी में ॾिसूं छा आहे। ठीकु आहे, हिन लाइब्रेरी ते क्लिक कयोसीं। ठीकु आहे, हीअ लाइब्रेरी खुले नथी, हिनखे छॾियूं था। वरी हेॾो शेयर ते ॾिसूं था असां, शेयर ते ॾिसो शेयर एप्स दिस योर डिवाइस, मतिलबु हिन जो इहो आहे त जीअं ज़िपिया तो माण्हू पंहिंजो शेयर कंदो आहे त हिन तां पंहिंजो शेयर करे सघो था। हिन ते प्ले स्टोर ते इहा सहूलियत बि आहे। जीअं हिनखे सेंड कंदव त तव्हांजी हितां एप्लीकेशन ओॾे माना तव्हां मोकिले सघो था। जेकॾहिं रिसीव करिणो आहे तव्हांखे, जेकॾहिं तव्हां सेंड कंदव त हिन ते हणंदव, तव्हां ॿियनि ॾे मोकिलींदव न। ठीकु आहे, हुन खां पोइ वरी जेकॾहिं तव्हां हेॾो रिसीव आहे जेको तीर ज़रिए मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां छो जो उनजे मथां लोगो बि थो वञे। बाक़ी रिसीव जेको लिखियलु आहे हिनखे हणंदव त वरी तव्हां माना ॿिए कंहिं डिवाइस खां पाण ॾे माना रिसीव कंदव का बि शइ, का बि मतिलबु एप्लीकेशन। ठीकु आहे, त हिननि में इहो हुयो माना पंहिंजो हिसाबु। वरी हलूं था बैक असां, ॾिसो हीअ सभु एप्लीकेशन हा तव्हांखे थोरो मां हीअ ॿुधायां। हीअ ॾिसो हीअ एप्लीकेशन अॼुकल्ह ख़ासि करे ॾाढा पैसा थी ॾिए पंहिंजे, ऐं जैज़ कैश ऐं हिन में ईज़ी पैसा अकाउंट में असां पाण इहे जेको आहे 2-3 ॾींहं अॼु हिन में माना पंहिंजो अकाउंट क्रिएट कयो आहे ऐं असां हलायूं था।
त हिन में ॾाढा पैसा मिलनि था। ऐं जेकॾहिं तव्हांखे उहो वीडियो ॾिसणो आहे त जेको आहे सो मुंहिंजे हिन चैनल ते हिकिड़ो वीडियो अपलोड थियल आहे जंहिंमें इहो प्रूफ ॾिनल आहे त तव्हां कीअं पंहिंजो जेको आहे सो हिन में जेके पैसा आहिनि उहे कीअं विड्रा कयो पंहिंजे जीअं कैश ऐं ईज़ी पैसा में माना तव्हां उहे कीअं मोकिले सघो था, उहो मां तव्हांखे ॿुधायो आहे। त बिल्कुलु आसान तरीक़ो आहे, तव्हां उन वीडियो खे ॾिसो। उन वीडियो खे मां तव्हांखे हिन एंड स्क्रीन जेका थींदी आहे वीडियो जे लास्ट में जेॾी महिल ईंदो त उन में मुंहिंजो वीडियो तव्हांखे शो थींदो। तव्हां उन ते जीअं ई क्लिक कंदव त उहो तव्हांजे हिन स्क्रीन ते पंहिंजे लेखे हली पवंदो ऐं तव्हां हुन में ॾिसो त असां कीअं विड्रा कयूं था पंहिंजे जेस कैश ऐं ईज़ी पैसा अकाउंट में। बिल्कुलु आसान तरीक़ो ऐं सॼा 500 रुपया आहिनि असां जेके विड्रा कयूं था ऐं उहे माना कमाया आहिनि हिन स्नैक वीडियो मां। तव्हांखे उहो ॾेखारींदासीं असां वीडियो, त तव्हां ॾिसो। तव्हांखे सॼी मालूमात वधीक जेको आहे सो उन वीडियो में मिलंदी। हीअ वीडियो तव्हांखे मथे शो थिए थो, तव्हां जीअं हिन ते क्लिक कंदव त तव्हांखे हीअ वीडियो हली पवंदो ऐं तव्हांखे हर शइ जी ख़बर पइजी वेंदी। अलाह हाफ़िज़।